हाँ मूसा, हाणे ॿुधाए कहिड़ो कमु हुई जो मूंसां मिलण लाइ एतिरो बेचैन आहे? सिजावल ख़ान तोखे कंहिं चयो मुंहिंजो तोमें ज़रूरी कमु आहे? माण्हुनि जो धनार आहियां मूसा। तो जहिड़ो माण्हू जेकॾहिं फोन करे मूंसां मिलण जो टाइम वठे को मामूली कमु हूंदो? जेकॾहिं ईअं हुजे हा न मूसा त तूं बिना पुछण जे ई हिते पहुची वञी हा। सच में सिजावल ख़ान तूं माण्हुनि जो धनार आहे। मूसा बि ॿुधाए भला कंहिंजा राज़ खणी हिते पहुतो आहे? राज़ के बि न आहिनि सिजावल ख़ान। मां छोकिरी खे वापसि मोटाइण आयो आहियां। छोकिरी खे वठी वेंदव या हुनखे मोटराइण लाइ हिते पहुता हो? सिजावल ख़ान छोकिरी खे वापसि मालिकनि तरफ़ मोटाइणो आहे। मूंसां इन छोकिरी खे वापसि वठण जे लाइ त नवाब ख़ान हिते कीसियूं करे वियो आहे, पर तो मथां मुंहिंजो एतबार आहे। तूं ईअं कर जो मौलवी खे वठी आ मौलवी खे त मां हिन छोकिरी जो हिते ई निकाह पढ़े तोसां गॾु थो मोकिलियां। सिजावल ख़ान जेका देग तो दम ते रखी आहे न उन मां घर मुंहिंजो बि चखियल आहे। हिन जो मतिलबु त तूं नवाब ख़ान जी दुश्मनी खां डिॼी थो, इन करे त छोकिरी सां निकाह नथो करणु चाहीं ऐं हुनखे वापसि मोटाइण थो चाहीं हा? सिजावल ख़ान मां पंहिंजे रत जे रिश्तनि खे कुहाइण खां डिॼां थो। मूंखे ख़बर आहे नवाब ख़ान केॾी गंदी सोच जो मालिक आहे। ख़बर आहे मूंसा, ख़बर आहे मूंखे। उहा ॻाल्हि जातो खणी मूंखां लिकाई, पर हुन ॻाल्हि जी मूंखे ख़बर पइजी वई त नवाब ख़ान तव्हांजी भेण खे वञी क़ैद में रखियो आहे। मूंसां छा थी गुज़रियो आहे उन मुतालिक़ मां तव्हां वटि कोन आहियां। सिजावल ख़ान जंहिं कम जे लाइ मां तव्हां वटि आयो आहियां मूंखे इहो ॿुधायो त उहो मुंहिंजो कमु कयो था या मूंखे नाउमीद करे वापसि था कयो? चयमि न मूंसा, वठी आ मौलवी खे, हितां निकाह पढ़ाए छोकिरी खे तूं पाण सां गॾु वठी वञ। केरु कमबख़्त तोसां इनकार थो करे? बाक़ी मूंसा जेकॾहिं तूं पंहिंजे लाइ हिन नवाब ख़ान जे लाइ छोकिरी वठण आयो आहीं त पोइ हुन लाइ मुंहिंजा कुझु शर्त आहिनि जेके तव्हांखे मञणा पवंदा। उन खां पोइ ई छोकिरी तव्हांजे हवाले कंदुसि। शर्तुनि जा ॼार न विछाए सिजावल ख़ान, छोकिरी वापसि कर। मूंसा जेकॾहिं तोखे पंहिंजे लाइ घुर्जे न त सिजावल ख़ान जो सिर बि हाज़ुर आहे। बाक़ी तूं मूंखे नवाब ख़ान जे चक्कर में छो थो फासाईं? मां हा माणी आयो त छोकिरी खे वापसि आणींदुसि ऐं हिते तूं शर्तुनि जी दीवार अॼु वेठो। सिजावल ख़ान जेकॾहिं ईअं शर्तुनि ते तोरे छोकिरी खे हितां वापसि वठी वञिणो हुजे हा त नवाब ख़ान पाण हली अची हिते तव्हां सां ॻाल्हियूं करे हा। मूंखे हिते मिंथन करण जी ज़रूरत कान्हे। ठीकु आहे, नवाब ख़ान खे विच में नथा आणियो। बाक़ी तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो ऐं छोकिरी वठी वञो। ॿुधाए सिजावल ख़ान मूंखे तव्हां सां कहिड़ो वाइदो करणो पवंदो? जेकॾहिं हुते हाम हणी आयो आहीं त हिते बि सीने ते हथु हणी वॾी हाम हण। इहे विच में मक़सदनि जूं ॻाल्हियूं छो थो पुछी? सिजावल ख़ान मूसा जो वाइदो पत्थर मथां लकीर हूंदो जेको मिटजण जो न आहे। सुभाणे जेकॾहिं तव्हां उन पत्थर जो वज़न वधाए छॾियो जेको मुंहिंजे खणण खां ॻरो थी पवे पोइ छा इहा वाइदे ख़िलाफ़ी न हूंदी? उन करे चवां थो त पहिरियां वज़ाहत कयो। छो पिया अण ॾिठा ॿार मुंहिंजे मथां लॾण जी कोशिशि कयो? वॾो को हरीफ़ आहीं मूसा, वॾो हरीफ़ आहीं। जहिड़ो ॿुधुमि तहिड़ो ॾिठुमि। बाक़ी को अणॼाण हुजे हा न त हिन महिल ताईं मूं साम्हूं गोॾनि भर झुकियल हुजे हा। सिजावल ख़ान जेकॾहिं कुर्ब मां घुरंदा त मूसा जो कंधु बि तव्हांजे लाइ हाज़िर आहे। बाक़ी इहे हेरा फेरियूं मां अम्मा जी हंज मां सिखी पोइ ज़मीन ते क़दम रखियो। हुन करे मुड़ुस जो क़दुरु कयो। भाड़ियुनि जे लाइ जेका ॼार तव्हां इस्तेमालु कंदा आहियो उहा ई ॼार तव्हां मूसा लाइ इस्तेमालु था कयो। नामुमकिन आहे जो मूसा तव्हांजे इन्हनि चकरनि में अचे ऐं हाणे ॿुधायल शर्तुनि ते वाइदो करे वेही रहे। हा, बाक़ी ही खॿो हथ मूसा पंहिंजी ॾाढ़ी ते रखी तव्हां सां वाइदो थो करे। वक़्तु अचण ते मूसा तव्हांजी सोच खां बि वधीक निकिरंदो। इहा ॻाल्हि मूसा वरी बि तोराए। इहा ॻाल्हि
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।